JUI सिंध जो क़ाइद अल्लामा राशिद महमूद सुमरे बाजोड़ शहदाय जे जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त JUI खे दहशतगर्दी जो निशानो बणायो वियो। हमले कंदड़ क़ातिल जमहूरियत जे सपोर्ट कंदड़नि खे मुरतद सम्झनि था। जमियत उलमा इस्लाम सिंध जो हिकु वफ़द क़ाइद सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो जे क़यादत में बाजोड़ में JUI जे वर्कर्स कन्वेंशन में शहीद थींदड़नि जी ताज़ियत लाइ बाजोड़ शहर ख़ार पहुतो, जिते शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत कई। इन मौक़े ते हिकु ताज़ियती रेफरेंस JUI बाजोड़ जे नाज़िम हाजी सैद बादशाह जी सदारत हेठि इन जे हिजरे में थी गुज़रियो, जंहिं में JUI सिंध जे क़यादत अल्लामा राशिद महमूद सुमरो तक़रीर में चयो त दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो कंदासीं। होॾां JUI प्रेस रिलीज़ मुताबिक़ 10 अगस्त ते JUI सिंध जी शोरा जो इजलास सकरंड में तलब कयो वियो आहे, जंहिं में अहम फ़ैसिला कया वेंदा। जैकबाबाद खां ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी जी अॻवानी में वफ़द शिरकत कंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।